जी त असांजो ख़ासि मुतालबो इहो आहे त ख़ासि तौर ते सिंध में अॻु में बि जेके अफ़गानी जेके धरती ते बार थियल आहिनि, जून में मुदो पूरो थी चुको, वफ़ाक़ जे जेको ऑर्डिनेंस ते तहत रखियो वियो हो, इन्हनि खे वापसि जून रवानो करिणो। उन जे बावजूदि हीअ अफ़गानियुनि खे वरी आणीनि पिया ऐं वरी सिंध में आबाद पिया कनि, छो जो सिंध जा माण्हू अॻे ई बेरोज़गारी ऐं तंगहाली में मुब्तला आहिनि, जेके वधीक सिंध अबड़ जेका आहिनि धारियुनि जो बार नथी बर्दाश्त करे सघे। ॿियो त जेको आहे DH थियो या माने बैरिया टाउन थियो, इहे सिंधी सरज़मीन आहे, कंहिंजी पीउ जागीर न आहे। ऐं हर कोयले में पंजाबी ऐं साम्राज्य भर्ती कया था, सिंधी को बि हिते न आहे। ठीक आहे, ऐं हर सिर्फ़ु कराची में कोन्हे पनागीर या अफ़गानी कराची में न आहे, पूरे सिंध में यरगमाल बणाए वेठी आहे सिंधियुनि खे। सिंधी क़ौम जेको आहे बैरिया टाउन खे DH खे हर कोयले में जेको धारिया जेको अफ़सरनि इन्हनि खे मुल्हनि खे मज़हबी इंतिहाबनि खे ठीक है न सभिनि खे रद्द करे थी। भाई धारियां असां हिते छा था घुरनि, असांजो हक़ आहे। सिंध अॼु जी न आहे, सिंध 5000 साल पुराणी आहे।